कराची में ख़बर शामिल कंदासीं त कस्टम अख़्तियारनि गॾहनि जूं खलूं चीन स्मगल करण जी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो आहे। कस्टम अख़्तियारनि जो चवणु आहे त कस्टम टीम साउथ एशिया पाकिस्तान पोर्ट टर्मिनल ते कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान चीन लाइ बुक थियल कंटेनर मां 14,000 किलोग्राम गॾहनि जूं खलूं हथु कयूं वयूं आहिनि। कस्टम अख़्तियारनि जो चवणु आहे त हथु कयल गॾहनि जे खलुनि जी मालियत 8 करोड़ रुपया आहे। खलूं ज़ब्त करे कस्टम हाउस मुंतक़िल कयूं वयूं आहिनि। कराची मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त कस्टम अख़्तियारनि गॾहनि जूं खलूं चीन स्मगल करण जी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो आहे। कस्टम अख़्तियारनि जो चवणु आहे त कस्टम टीम साउथ एशिया पाकिस्तान पोर्ट टर्मिनल ते कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान चीन लाइ बुक थियल कंटेनर मां 14,000 किलोग्राम गॾहनि जूं खलूं हथु कयूं वयूं आहिनि। कस्टम अख़्तियारनि जो चवणु आहे त हथु कयल गॾहनि जे खलुनि जी मालियत 8 करोड़ रुपया आहे। खलूं ज़ब्त करे कस्टम हाउस मुंतक़िल कयूं वयूं आहिनि। कराची मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त कस्टम अख़्तियारनि गॾहनि जूं खलूं चीन स्मगल करण जी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो आहे। कस्टम टीम साउथ एशिया पाकिस्तान पोर्ट टर्मिनल ते कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान चीन लाइ बुक थियल कंटेनर मां 14,000 किलोग्राम गॾहनि जूं खलूं हथु कयूं वयूं आहिनि। कस्टम अख़्तियारनि जो चवणु आहे त हथु कयल गॾहनि जे खलुनि जी मालियत 8 करोड़ रुपया आहे। खलूं ज़ब्त करे कस्टम हाउस मुंतक़िल कयूं वयूं आहिनि। इन हवाले सां असां लाइ मौजूदु आहे कराची मां हबीब जमाली। जी हबीब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची मां गॾहनि जूं खलूं चीन स्मगल करण जी कोशिश नाकाम बणाई वई। कस्टम टीम साउथ एशिया पाकिस्तान टर्मिनल ते कार्रवाई कई आहे। हिन कार्रवाई दौरान कंटेनर मां गॾहनि जूं खलूं हथु कयूं वियूं। कस्टम अख़्तियारनि जो चवणु आहे त कंटेनर हिकु निजी कंपनी चीन जे लाइ बुक कराई हुई ऐं इहो ॼाणायो हो त कंटेनर में चमड़े जूं शयूं आहिनि। कंटेनर खे ॿेड़े में सवार करण जी इजाज़त बि मिली वई हुई। ग्रीन चैनल मां बि कंटेनर खे जेको आहे परमिशन मिली वई हुई, पर कंटेनर जी जॾहिं तलाशी वरिती वई त उन में चमड़े जूं शयूं न पर गॾहनि जूं खलूं हुयूं। गॾहनि जूं खलूं एक्सपोर्ट करण ते पॉलिसी जी मूजिबि पाबंदी आहे। कस्टम अख़्तियारनि जो चवणु आहे त 8 करोड़ खलनि जी मालियत आहे। गॾहनि जूं जेकी खलूं आहिनि उन्हनि जो वज़न 14,000 किलोग्राम आहे। गॾहनि जूं खलूं ज़ब्त करे कस्टम वेयर हाउस मुंतक़िल कयूं वियूं ऐं मामले जी वधीक जांच कई पई वञे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी हबीब जमाली तफ़सील ॾियण लाइ।